गोलाची वेझो दादर कोशाख कड़ियो घंवर वट हारिन आबादकारनि पारां धरणो हणी गोलाची कड़ियो घंवर मेन रोड ब्लॉक करे सख्त नारेबाज़ी कई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था फराज़ शाह जे हिन रिपोर्ट में। असां मौजूद आहियूं कड़ियो घंवर मेन रोड गुलाची हैदराबाद रोड ते, जिथे आबादगारनि तरफां इरिगेशन डिपार्टमेंट ते इल्ज़ाम लगायो आहे तो उन्हनि पानी की खोट ऐं गैर कानूनी जेके वाटर जा मोग आहिनि उहे टोड़े करे मुख़्तलिफ़ बासर ज़मीनदारनि खां पैसा वठी हिननि जो पाणी जेको आहे न खोट पैदा कई आहे। हुननि जो लखे एकड़ जो गुज़ारो सुकी रहियो। अचो हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। पुछड़ जा ज़मीनदार आहियूं। हे जत आहिनि, ओठा आहिनि, खोथा आहिनि, असीं पाण राहू आहियूं, असांजूं हुते बनियूं आहिनि, लिगारी आहिनि, मुख़्तलिफ़ ॿियूं कम्यूनिटी ज़ातियूं आहिनि। उन्हनि जूं बनियूं हींअर पाणी बहितर हले पियो, माण्हू रेज बि कराए छॾिया, ॿिज बि पोखाए छॾिया ऐं बहितरीन नमूने सां मुंद खां वठी आख़िर ताईं पाणी लेवल ते सभिनि खे पूरो पूरो आयो पिए। हिते असांजो SDO शम्स मेमन साहब आहे, उहो ऐं ॿियो हुन हेठियों अमलो आहे शबीर आहे, ॿियो अहमद दारोगो आहे। हाणे हिननि किन मुख़्तलिफ़ ज़मीनदारनि खां पैसा वठी हिकिड़ो ॿ वाटर जेके आहिनि से हथ सां ग्राइंडर मशीन सां टोड़ाया आहिनि। उन्हनि जी इजाज़त ज़ाहिर आहे, हू त कोन था टुटी सघनि, उन्हनि टोड़िया आहिनि। हाणे पाणी जेको शाख वियो उन ॿिनि टिनि वाटरनि में किरे पियो। असांजे पोछड़ ते पाणी कोन हुजे, असांजा ॿिज सुकनि पिया। असां जॾहिं SDO साहब सां ॻाल्हायूं था त असांजी पूरी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन आहिनि। ये असांखे छा कंदा, तमामु करे असां ग़रीबनि सां ज़ुल्म थिए पियो आहे। 3 साल नाली ठहण में लॻा आहिनि, उन खां पोइ जेके पाइप लॻल हुआ पाइप सभु चालू आहिनि, हलनि पिया। मोगा वाटर जा ठहिया आहिनि, वाटरनि जा मोगा सभु टोड़े दारोगे जे इंजीनियर पैसा वठी मोगा सभु टोड़ाए छॾिया आहिनि। हाणे असां ॾोह कहिड़ो कयो, जिन जा ॿिज सुकनि पिया, अची हुते दॿा भरियो, ॿिज छटकारे पाणी ॿिज बचायूं। उन जे लाइ असां लाइ को न को क़दम खयो वञे। पुछड़ जा ज़मीनदार आहियूं ऐं असां वटि पुछड़ में पाणी आहे कोन। 3 साल असांजे शाख खे ठहंदे थिया हुआ। उन 3 सालनि मंझि असां वटि जेके से असां हर साल जीअं असां हिते जेके ईंदा हुआसीं, पंहिंजा ट्रैक्टर पंहिंजा टालियूं खणी पंहिंजो ई जेके वाटरनि जो असां पंहिंजो सिलसिलो करे असां पाणी पहुचाईंदा हुआसीं। उन खां बाद में हिन साल असांजा वाटर मुकमल ठहिया आहिनि त असां खां मथां जेके माण्हू आहिनि उन्हनि वाटर टोड़िया आहिनि। राति जे में हैवी मशीनरियूं खणी करे हुननि जेके से वाटर जा मोगा टोड़िया आहिनि। असां वटि पाणी हींअर आहे कोन, असांजा ॿिज बिल्कुलु सुकनि पिया। असां आला अमलदारनि खे अपील था करियूं त बराए महिरबानी करे ही असांजो जेको वाटर टुटा आहिनि इहे वाटर बंदि कया वञनि ऐं असांखे पुछड़ ताईं पाणी ॾिनो वञे। बिल्कुलु अवां ज़मीनदारनि हारिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो मुतालबो आहे त इरिगेशन डिपार्टमेंट में मौजूदु जेके कारियूं रिढूं आहिनि, जेके पैसा वठी करे ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल करे रहियूं आहिनि, हुननि ख़िलाफ़ कार्रवाई करे हिननि खे पाणी मुहैया कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु फराज़ शाह, अवामी न्यूज़ कड़ियो घंवर। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।